ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवानी। ठटे जे मशहूर वॾी दरगाह हज़रत अब्दुल्ला शाह साहिब जे शुरू थींदड़ सालियाने उर्स मुबारक खां अॻु 16 जनवरी 15 रजब वारे ॾिहाड़े ते बद निमाज़ ज़ुहर 2 बजे गुस्ल मुबारक ॾिनो वेंदो, जेका रस्म पागारो ख़लीफ़ो मुनीर अहमद कुरैशी, सलीम कुरैशी, हाजी अब्बास कुरैशी, दीदार कुरैशी, शहमीर कुरैशी, एजाज़ कुरैशी निगरानी में अदा कई वेंदी, जेका रस्म गुज़िरियल 500 सालनि खां अदा कई पई वञे। ॿिए तरफ़ पागारो ख़लीफ़ो मुनीर अहमद कुरैशी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह ते मुक़रर मैनेजर ऐं इंचार्ज पारां दरगाह ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। दरगाह में वज़ू तोड़े पीअण जे पाणीअ जो को बि बंदोबस्तु थियल नाहे, जंहिं करे ज़ाहिरनि सख़्तु परेशान थियनि था। उन खां सवाइ दरगाह अंदरि सफ़ाई जो को बि इंतज़ाम नाहे। हुन चयो त दरगाह जे गुस्ल खे बाक़ी 4 ॾींहं अची बचिया आहिनि, पर दरगाह जे मैनेजर ऐं इंचार्ज आसिफ़ मेमण तरफ़ां दरगाह लाइ के बि इंतज़ाम न आहिनि कया विया। हुन इंकशाफ कंदे चयो त दरगाह हज़रत अब्दुल्ला शाह साहिब ते उहो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे जंहिं हिन खां अॻु दरगाह सचल सरमस ते वॾो फ्रॉड कयो आहे। हुन सूबाई वज़ीर औक़ाफ़ सैयद रियाद हुसैन शाह शिराज़ी खां मुतालबो कयो त दरगाह जे सालियाने उर्स मुबारक जे मौक़े ते इंतिज़ामिया खे पाबंद बणायो वञे त जीअं दरगाह जे गुस्ल मुबारक जी रस्म सही नमूने अदा कई वञे।